हाणे असां होम टैब जो पहिरियों ऑप्शन क्लिपबोर्ड इन ई ते ॻाल्हाईंदासीं। क्लिपबोर्ड कंप्यूटर जे अंदरि हिकु आरज़ी मेमोरी हूंदी आहे। असां जॾहिं बि को टेक्स्ट या को ऑब्जेक्ट कट या कॉपी कंदा आहियूं त उहो क्लिपबोर्ड जे अंदरि जमा थींदो रहंदो आहे। फर्ज़ कयो असां कुझु हिते लिखूं था, ही टेक्स्ट हूंदो आहे ऐं ऑब्जेक्ट असां वरी इंसर्ट मां लॻाईंदा आहियूं। फर्ज़ कयो असां ही शेप आहिनि, उन्हनि मां को बि हिकिड़ो शेप असां इंसर्ट कयूं था। ये असांजो ऑब्जेक्ट थी वियो। हाणे असां हिन आफ्ताब अहमद सुमरो नाले खे सिलेक्ट कयो आहे त पोइ ही जेके ॿ टूल आहिनि कट ऐं कॉपी इनेबल थी विया आहिनि, यानी लाइक थी विया आहिनि, ज़ाहिर थी विया आहिनि। जॾहिं सिलेक्शन न हुई त ज़ाहिर न हुआ, तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन जो मक़सदु इहो आहे त इन्हनि जो तालुक़ु सिलेक्शन सां आहे। सिलेक्शन कईसूं, सिलेक्शन जा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त तव्हां हिते माउस आणे पोइ लाॻीतो माउस जे लेफ्ट बटन खे क्लिक करे रखो ऐं ड्रैग करे वञो, यानी इनखे ॻेले वञो त सिलेक्शन थी वेंदी। सिलेक्शन थी वई। ॿियो तरीक़ो आहे त पहिरें अखर ते माउस खे क्लिक कयो, हाणे शिफ्ट कीबोर्ड मां प्रेस करे रखो, पोइ वरी राइट एरो की दॿायो त बि असांजी सिलेक्शन थी वेंदी। नंबर 2 थी वियो आहे। टियों तरीक़ो आहे त लेफ्ट साइड ते अचो, ॾिसो माउस जो जेको कर्सर आहे वाइट, उहो थोरी शिकिल उन जी फिरी वई आहे। हूअं अमूमन असां हिते आणींदा आहियूं त हिन पासे हिन जी शिकिल हूंदी आहे, खाॿे पासे, हाणे हिन जी साॼे पासे शिकिल थी वई। हाणे हिकु दफ़ो सिर्फ़ु क्लिक कंदासीं त सॼो जेको असांजो नालो या लाइन आहे सॼी सिलेक्ट थी वेंदी। हाणे ही सिलेक्शन थी वई। हाणे असां इन खे कॉपी कंदासीं। हाणे कॉपी कयोसीं त हिते असांजो मौजूदु आहे नालो। हाणे असां जिते वणे उते असीं पेस्ट करे सघूं था। पेस्ट जो ऑप्शन हितां करे सघूं था। हाणे ही क्लिपबोर्ड असीं ज़ाहिर करे सघूं था। हाणे ॾिसो आफ्ताब अहमद सुमरो उते बि अवेलेबल आहे, ॿी जॻह ते बि उन जी कापी ठही आई। हाणे हिन जॻह ते असां क्लिक कंदासीं त क्लिपबोर्ड असांजो शो थी वेंदो। ही क्लिपबोर्ड तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकु आइटम इन में मौजूदु आहे जेको असां कॉपी कयो हो। टोटल 24 आइटम ही रखे सघे थो एट अ टाइम। हाणे ॿियो नालो असां सिलेक्ट कयो। हाणे इन खे वरी कट कंदासीं। कट करण सां इहो असांजे डॉक्यूमेंट मां गायब थी वेंदो ऐं क्लिपबोर्ड में अची वेंदो। तव्हां ॾिठो त हितां गायब थी वियो ऐं क्लिपबोर्ड में अची वियो। हाणे जिथे वणे असांखे असां क्लिक करे उनखे पेस्ट करे सघूं था। पेस्ट जो मतिलबु हूंदो आहे चंबड़ाइण। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, हुतां खां क्लिक कयूं पिया, हिते पेस्ट थींदो पियो वञे। वरी आउं चाहियां थो त हिते पेस्ट थिए, ही हिते पेस्ट थी वियो। हाणे ही वरी ऑब्जेक्ट आहे। ऑब्जेक्ट खे असीं कॉपी कयूं, कॉपी थी वियो ऑब्जेक्ट। हाणे जिथे वणे असां उनखे पेस्ट करे सघूं था। हाणे 2 ऑब्जेक्ट थी विया, हिकिड़ो मथे पियो आहे, हिकिड़ो हेठि अची वियो। एट अ टाइम असीं 24 असीं रखे सघूं था क्लिपबोर्ड में। अच्छा, लास्ट ऑप्शन जेको आहे ही फॉर्मेट पेंटर जो, असां इन खे कुझु हिन तरीक़े सां इस्तेमालु कयूं था। फर्ज़ कयो ही पहिरियों नालो, असां इन खे सिलेक्शन ॾिनी, इन जो असां कलर चेंज कयो, इन जो फॉन्ट असां मटायो, मतिलबु त इन खे कुझु असां डिज़ाइनिंग ॾिनी। असां चाहियूं था त हिननि मां बि कंहिं नाले खे अहिड़ी साॻी फॉर्मेटिंग ॾियूं, अहिड़ी साॻी डिज़ाइनिंग ॾियूं त बिना महिनत जे असां रुगो फॉर्मेट पेंटर खणी ईंदासीं। पर शर्त आहे त ही सिलेक्शन थियो पियो हुजे नालो जहिड़ो असांखे करिणो आहे। हाणे ही तव्हां ॾिसो बुर्श अची वियो आहे त माना रंग भरियोसीं। हाणे मुसलसल माउस जे लेफ्ट बटन खे
प्रेस कंदे असां गेलींदासीं साॼे पासे त ॾिसो मथियो नालो जहिड़ो हो हेठियों बि ओड़ो ई थी वियो। हाणे ही सादो आहे फर्ज़ कयो, इन खे सिलेक्शन ॾिनी अथऊं, उन ते फॉर्मेट पेंटर घुमाईंदासीं त हू बि उन जहिड़ो थी वेंदो। वरी असां हिन ते था घुमायूं त ही जेको सादो आहे त ही जेको कलर्ड आहे उन जहिड़ो थी वेंदो, सादे जहिड़ो। माना जेको सिलेक्ट थियल हूंदो फॉर्मेट पेंटर घुमाईंदासीं त ॿियो आइटम बि उन जहिड़ो थी वेंदो। वरी ही सिलेक्ट कयोसीं त हाणे साॻे तरीक़े सां रुॻो हिकु दफ़ो क्लिक कंदुसि माउस जी, जेको मुंहुं साॼे पासे थी वियो आहे त बि असांजो फॉर्मेट पेंटर कमु कंदो। अहिड़े तरीक़े सां असां हिन क्लिप बोर्ड खे इस्तेमालु कंदा आहियूं।